अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पंजाब जा अक्सर इलाइक़ा अॼु बि शदीद कोहीड़े सबब मुतासिर। मोटरवे M2 लाहौर खां कोट मोमिन ताईं ट्रैफ़िक लाइ बंदि। M3, M4 ऐं M7 मोटरवे मुख़्तलिफ़ हंधनि ते बंदि। मुल्तान, सखर, M5 मोटरवे ते बि ट्रैफ़िक मुअतल। यमन सूरतहाल ते पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में ॿीहर राब्तो। इसाक डार ऐं सऊदी अरब जे परॾेही वज़ीर विच में टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल। इसाक डार पारां छिकताण वधाइण वारनि क़दमनि खां पासो करण ते ज़ोर। इसाक डार चयो आहे त मसइलनि जे हल लाइ ॻाल्हियूं ऐं सिफ़ारतकारी वाहिद रस्तो आहे। इस्लामाबाद जी दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई ते रियासती इदारनि ख़िलाफ़ डिजिटल दहशतगर्दी वारे केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। आदिल राजा, हैदर मेहदी, वजाद सईद, साबिर शाकिर ऐं मुईद पीरज़ादा खे ॿ भेरा उमिरि कैद जी सज़ा। अदालत जवाबदारनि खे ॿियनि कलमनि में बि मजमूई तौर ते 35 साल कैद ऐं 15 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदारनि मथां रियासती इदारनि ख़िलाफ़ डिजिटल दहशतगर्दी जो इल्ज़ाम। ट्रायल दौरान 24 शाहिद अदालत में पेश थिया।